हाँ असां शुरू कयूं था JST ऐं PST जी प्रिपरेशन जे लाइ मैथ्स जो चैप्टर नंबर 6 जंहिंजो उनवान छा आहे नेचुरल नंबर्स। त सभ खां पहिरीं असां मालूम कंदासीं त नेचुरल नंबर कहिड़ा हूंदा आहिनि। नेचुरल नंबर उहे हूंदा आहिनि जेके हिक खां शुरू थींदा आहिनि। हिक खां वॾा जेके बि नंबर आहिनि उहे नेचुरल नंबर चइबो आहे उन्हनि खे। उन खां पोइ ॿियो आहे होल नंबर्स। होल नंबर छा हूंदा आहिनि? होल नंबर उहे नंबर आहिनि जेके ज़ीरो खां शुरू थियनि ऐं लातादाद नंबर हुजनि। 0 1 2 3 4 5 जेतिरो बि अॻियां हलिया वञो उहे सभु छा हूंदा आहिनि? होल नंबर्स हूंदा आहिनि। त नेचुरल ऐं होल नंबर में फ़र्क़ु छा आहे? त नेचुरल नंबर 1 खां स्टार्ट थींदा आहिनि मतिलबु, ऐं होल नंबर जेके आहिनि से 0 खां स्टार्ट थींदा आहिनि, 1 ऐं 0। ठीकु आहे। उनखां पोइ अगरि असां एज़ अ सेट जे हवाले सां ॻाल्हि कयूं त पोइ सेट जेको आहे सो हिन लिखंदासीं नेचुरल नंबर खे n सां रिप्रेज़ेंट कंदासीं ऐं उन खां पोइ लिखंदासीं त ब्रैकेट जे अंदरि कर्ली ब्रैकेट्स चवंदा आहिनि उनखे। कर्ली ब्रैकेट में 1 2 3 ऐं इन्फिनाइट, हीअ छा जी निशानी आहे? मतिलबु इन्फिनाइट सेट आहे हिकिड़ो। पाण इन्फिनाइट पहिरीं बि पढ़ी चुका आहियूं त इन्फिनाइट छा हूंदो आहे? जंहिंजा लातादाद मेंबर हूंदा आहिनि। उन खां पोइ होल नंबर्स खे असां कीअं डिफाइन था कयूं? W सां। हुनजो नालो W सां हूंदो आहे। उन खां इक्वल साइन ऐं उन खां पोइ छा आहे? 0 खां स्टार्ट थियनि था ऐं उहो ही सेट बि लातादाद आहे, मतिलबु इनफाइनाइट आहे। ठीकु आहे। अगरि सेट जे बारे में पढ़णो आहे त तव्हां मुंहिंजी गुज़िरियल वीडियो जेका सेट जे बारे में हुई उनखे तव्हां ॾिसी सघो था। अच्छा, उन खां पोइ पाण अचूं था नंबर लाइन। हिन चैप्टर में ॿियो हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो वियो आहे नंबर लाइन जो। ठीकु आहे। नंबर लाइन जो मक़सदु आहे हिकु नंबर लाइन जे ज़रिए नंबर खे रिप्रेज़ेंट कनि, कहिड़ो नंबर वॾो आहे कहिड़ो नंढो आहे। इहो बि पाण डिस्कस कयो आहे, लेकिन वरी बि इन खे रिपीट था कयूं। 0 1 2 3 4 इन्फिनाइट नंबर। ॾिसो ही नंबर जेके आहिनि से अॻियां वधनि पिया, इन्फिनाइट आहिनि। अहिड़े तरीक़े सां अगरि असां पोयां था वञूं -1 -2 -3 -4, हाणे हिन खां पोइ बि इन्फिनाइट ही नंबर आहिनि। त इन में अगरि पाण इहो ॾिसूं त नंढा नंबर कहिड़ा आहिनि ऐं वॾा कहिड़ा आहिनि, उहो ॾिसण लाइ कीअं था कयूं? हीअ निशानी आहे नंढे जी। हीअ अगरि हिन खे मां पढ़ंदुमि त पोइ इन जो मतिलबु छा थींदो? हीअ आहे -4 नंढो आहे -3 खां, ऐं -3 नंढो आहे -0 खां, ऐं 0 नंढो आहे 1 खां। अहिड़े हिसाब सां ई वॾा नंबर वेंदा था वञनि। अगरि पाण लिखूं था त वॾो नंबर कहिड़ो आहे? मिसाल आउं चवां थो त नंबर आउं चवां थो त x नंबर आहे वॾो y खां, त कीअं लिखंदुसि? x वॾो आहे y खां। मिसाल जे तौर ते अगरि x जी वैल्यू 4 आहे ऐं y जी -3 आहे, अहिड़े हिसाब सां 4 वॾो आहे 3 सां, -3 खां। उन खां पोइ पाण निशानी उहा ई साॻी शइ लेस देन जी साइन आहे, मतिलबु नंढो आहे। अहिड़े तरीक़े सां ही ग्रेटर देन जी साइन आहे, वॾो आहे। उन खां पोइ पाण अचूं था लॉज़ में। कम्यूटेटिव लॉज़ हूंदा आहिनि। इनमें काफ़ी लॉज़ ॿिया बि आहिनि। सभ खां पहिरीं पाण कम्यूटेटिव लॉ जी ॻाल्हि था कयूं। ठीकु आहे। कम्यूटेटिव लॉ जो मतिलबु छा आहे? त पाण ॿ साइडूं ॾिसंदासीं। पहिरीं विच में इक्वल साइन आहे, उन खां पोइ ॿिनि साइडनि में पाण वटि डिफरेंट ऑपरेशन्स अप्लाई पिया थियनि। मिसाल जे तौर ते कम्यूटेटिव लॉ प्लस या एडिशन जे हिसाब सां, अगरि एडिशन जे हिसाब सां लिखूं था त पोइ जेको ऑपरेशन आहे पाण वटि एडिशन जो आहे। त इनजो कीअं था रिप्रेज़ेंट कयूं कम्यूटेटिव लॉ खे? कम्यूटेटिव लॉ सिंपल ईअं आहे, 2 या को बि नंबर हुजे, मिसाल जे तौर ते ही नंबर आहे, उनखे ऐड कयूं, वरी हुनखे इन जो ईअं सम्झो त हुनजो ऑर्डर चेंज कयूं। ऑर्डर मतिलबु रिप्लेस कयूं, जॻह चेंज कयूं या जाइ चेंज कयूं। मिसाल हिते 2 + 3 पिया थियनि, हिते इन हिसाब सां 3 + 2 पिया थियनि। त हिते छा आहे? 2 पहिरीं थो अचे, हिन में वरी 3 प्लस, मतिलबु अॻियां पोयां करे ॾिसंदा थी हिन जो आंसर सेम आहे। हा ॾिसो 2 + 3 या 2 + 3 चवंदासीं त घणा थींदा? 2 ऐं 3 5 आहिनि। अहिड़े हिसाब सां 3 ऐं 2 वरी बि 5 आहिनि। त ही अप्लाई थिए पियो, मतिलबु कम्यूटेटिव लॉ एडिशन लाइ वैलिड आहे। हाणे अचूं था मल्टीप्लिकेशन में। मल्टीप्लिकेशन में बि सेम रूल आहे। मल्टीप्लिकेशन में 2 खे मल्टीप्लाई कंदासीं 3 सां, 2 त्रिका 6 या 2 3 6। अहिड़े हिसाब सां 3 × 2 3 2 6। 3 जो टेबल 2 ते 3 दफ़ा लॻंदो या वधीक तव्हांखे ख़बर हूंदी। 2 3 6 या 3 2 6 साॻियूं थींदो। चवण जो मक़सदु इहो आहे त ही 2 ऐं 3 या 3 ऐं 2 अप्लाई थिए पियो। हिन में आंसर सेम थो अचे। ॿई लेफ्ट साइड ऐं राइट साइड इक्वल आहे अकॉर्डिंग टू जॾहिं पाण मल्टीप्लाई कंदा आहियूं, त मल्टीप्लाई बि वैलिड आहे। लेफ्ट साइड
लेफ्ट हैंड साइड बराबरि आहे कंहिंजे राइट हैंड साइड सां। ठीकु आहे, जॾहिं ही ॿई शइ बराबरि आहिनि पाण खे हिक ॿिए सां ऑर्डर चेंज करे मल्टीप्लाई कंदा आहियूं त अगरि बराबरि थियनि त मतिलबु कम्यूटेटिव लॉ एलिजिबल आहे या छा चवंदा वैलिड आहे। ठीकु आहे, हाणे चऊं था ॿिए डिवाइड ऐं कंहिंमें माइनस में। डिवाइड ऐं माइनस कंदासीं त पोइ ही आंसर सेम न ईंदो। जॾहिं आंसर सेम न ईंदो त मतिलबु हीअ वैलिड न आहे। डिवाइड ऐं माइनस पाण कम्यूटेटिव लॉ अप्लाई नथो थिए। ठीकु आहे, कम्यूटेटिव लॉ सिंपल इहो आहे त ऑर्डर चेंज करणो। ठीकु आहे, उन खां पोइ अचूं था एसोसिएटिव लॉ। एसोसिएटिव लॉ में छा हूंदो आहे त टे नंबर्स हूंदा आहिनि, टे नंबर हूंदा आहिनि या कुझु बि चऊं ईअं सम्झो त ऑपरेंट्स हूंदा आहिनि। जेकॾहिं मैथ जी लैंग्वेज में चवां ऑपरेंट्स मतिलबु जंहिं ते ऑपरेशन अप्लाई पियो थिए, त ऑपरेशन छा आहे, ही जेको अप्लाई पियो थिए प्लस जो, त हिन में ऑपरेंड या जेके नंबर्स आहिनि उहे घणा आहिनि, 1 2 3। अहिड़े हिसाब सां ॿिए साइड 1 2 3, सो नंबर साइडूं हमेशह 2 हूंदियूं आहिनि, लेफ्ट साइड बि राइट साइड। हाणे ॾिसण जो मक़सदु इहो आहे एसोसिएटिव में निशानी हिकिड़ी आहे त हिकिड़ो